Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. PDM जे सरबराही इजलास में मौलाना फजल रहमान अपोजिशन जे इतिहादी पार्टी सां ॻाल्हियुनि जी तजवीज़ ॾेई छॾी। ज़रियनि मूजिब इस्लामाबाद में जारी इजलास दौरान मौलाना फजल रहमान चयो आहे त अपोजिशन जी इतिहादी पार्टी सां संजीदा ॻाल्हियूं करे खेनि पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइल करणु घुरिजे। अवाम दुश्मन पॉलिसी सबबि हुकूमत जा इतिहादी बि ॿुड़तर जो शिकार आहिनि। हुकूमत इख़लाक़ी जवाज़ विञाए चुकी आहे। इजलास में लॉन्ग मार्च ऐं बेतमादी रिथ सूदो ॿियनि ऑप्शन्स ते सलाह मशवरा जारी। वफ़ाक़ी काबीना फ़ौजदारी केसनि बाबति कानून में तरमीम जी मंज़ूरी ॾेई छॾी। हाणे क्रिमिनल केसिस ते 9 महीननि में फ़ैसिलो करणु लाज़मी हूंदो। प्रोसिक्यूशन या जज मां कंहिं बि केस में देरि कई त उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। थाणे जो SHO थियण लाइ BA जी डिग्री लाज़मी करार। BA खां घटि अहलियत रखंदड़ खे SHO मुक़ररु न कयो वेंदो। काबीना जे इजलास बाद सुद समाज जे वफ़ाक़ी वज़ीर चयो आहे त क्रिमिनल लॉ में प्ली बारगेन जी तस्वीर खे बि आंदो वञे। प्ली बारगेन सां खोड़ सां मसला हल थी वेंदा। पुलिस के ज़मानत जा अख्तियार ॾिना पिया वञनि। चेक डिसऑनर में केस ज़मानत लाइ लाज़मी करार। वफ़ाक़ी काबीना नई आदमशुमारी लाइ 5 अरब रुपया रखण जी मंज़ूरी ॾेई छॾी। हलंदड़ साल दिसंबर में आदमशुमारी मुकमल थी वेंदी। ईंदड़ साल जे जनवरी महीने खां तकबंदियुनि जो कमु शुरू थी सघंदो। हुकूमत तरफ़ां ईंदड़ आम चूंडूं नई आदमशुमारी तहत कराइण जो ऐलान। काबीना जे इजलास में चलगोज़े ते 45 एकड़ ड्यूटी हटाइण जी बि मंज़ूरी। हाणे चलगोज़ा बि सस्ता थी वेंदा। हिन मुल्क में नेस्ला टावर जहिड़ा ज़ुल्म थी रहिया आहिनि। बनी गाला खे रेगुलराइज़ करण में का बि ॾुखियाई न थी। गुजर नाले ऐं औरंगी नाले खे रेगुलराइज़ करण में ॾुखियाईनि जो मुंहुं ॾिसणो पियो। PP चेयरमैन जो लाड़काणो में कचनि आबादनि जे रहवासियुनि खे लीज़ सर्टिफिकेट्स ॾियण बाद ख़िताब। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त समूरी सिंध में कचनि आबादनि जे रहवासियुनि खे मालिकाना हक़ ॾियण जो सिलसिलो जारी रहंदो। असां जजिस ऐं ब्यूरोक्रेट सूदो कंहिंखे बि प्लॉट ॾियण जी मुखालफ़त नाहे कई। उमीद त ग़रीबनि खे मालिकाना हक़ मिलण ते एतिराज़ न वारियो वेंदो। अवाम साथ ॾे त अहिड़ो पाकिस्तान ठाहींदासीं जंहिंमें आम माण्हुनि खे हक़ ॾिना वञनि। पाकिस्तान में करप्शन वधण बाद करप्शन फ्री मुल्कनि जी फ़हरिस्त में पाकिस्तान 140 नंबर ते अची वियो। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल 180 मुल्कनि जी करप्शन प्रोस्पेक्शन इंडेक्स जारी करे छॾियो। पाकिस्तान करप्शन रैंकिंग में 16 दर्जा मथे हलियो वियो। रिपोर्ट में चयो वियो आहे त साल 2020 में पाकिस्तान 124 नंबर ते हो। 2021 में पाकिस्तान जो करप्शन परसेप्शन इंडेक्स स्कोर 31 मां घटिजी 28 थी वियो। स्कोर जी घटिताई पाकिस्तान अंदरि करप्शन में वाध ज़ाहिर करे थी। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में पाकिस्तान अंदरि करप्शन बाबति ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट ते बहस। सुद समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी मुकमल रिपोर्ट अचण नाहे आई। मुकमल रिपोर्ट अचण बाद बाज़ाब्ता तौरु रद्दअमल ज़ाहिर कयो वेंदो। पाकिस्तान जो स्कोर फाइनेंशियल करप्शन सबबि नाहे किरियो। इकनॉमिक इंटेलिजेंस यूनिट पाकिस्तान जो स्कोर किरायो हो। स्टेट कैप्चर ऐं रूल ऑफ लॉ जे मसइलनि सबबि स्कोर किरियो। पाकिस्तान में कानून जी हुकुमरानी ते घणो कमु करण जी ज़रूरत आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान फवाद चौधरी चयो त चौधरी शुजात बुज़ुर्ग आहे ऐं सदाई ॾाहप भरियूं ॻाल्हियूं कंदो आहे। काफ लीग जे दोस्तनि खे बि सलाहकार सम्झूं था। चौधरी शुजात जे ॻाल्हियुनि जो सदाई एतिराम कंदा आहियूं। ॿियनि ते करप्शन जा इल्ज़ाम हणंदड़नि खे आलमी इदारा चोर ऐं करप्ट करार ॾियनि था। करप्शन जो घोर कंदड़नि जी रोज़ानो चोरी पकड़िजे थी। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म खां इस्तीफ़ा जो मुतालबो कंदे चयो आहे त ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल ॿीहर शाहिदी ॾिनी त नियाज़ी सरकार करप्ट ऐं चोर आहे। करप्ट हुकुमरान फौरी इस्तीफ़ा ॾेई हलिया वञनि।
मुल्क संदन वधीक पुरलुट जी सट न सही सघंदो। इमरान ख़ान जी वज़ारत उज़्मा में पाकिस्तान अंदर करप्शन तेज़ थी वई। दुनिया चवे थी त वज़ीर आज़म चोर आहे, करप्ट टोले मेहनत ज़ाया करे छॾी। अफ़सोस आहे जो पाकिस्तान आलमी सतह ते बदनाम थी वियो। पीटीआई में जेके भी ॿाहिरां आया उहे सभु इस्तीफ़ा ॾेई रहिया आहिनि। इमरान ख़ान जो धमकी ते ॿधल बयान मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हू वाइड़ाइप जो शिकार आहे। पीपल्स पार्टी MNA ख़ुर्शीद शाह चयो आहे त मुल्क में हुकूमत नाले का बि शइ नाहे। हुकुमरान बेलगाम घोड़े जीअं हली रहिया आहिनि, जंहिं करे मुल्की हालतूं ख़राब ऐं बहरान पैदा थियनि था। चाहियूं था त सियासी हुकूमतूं मुद्दो पूरो कनि। असांजी आछुनि बावजूदि हुकुमरान ॻाल्हियुनि लाइ तयारु न आहिनि। पीटीआई में वेठल माण्हू सियासी न आहिनि। अपोजिशन लीडर जहिड़ा बयान ॾियण सां हुकूमत जी सियासी पोज़ीशन कमज़ोर ऐं इंतज़ामिया जो मोरल डाउन थींदो आहे। अपोजिशन चाहे थी त हुकूमत कावड़ में अची ग़लति फ़ैसिला करे। हुकूमत जी भलाई इन में आहे त थधे दिल ऐं दिमाग़ सां फ़ैसिला करे। पंजाब असेंबली जी स्पीकर परवेज़ इलाही जूं MPA सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। परवेज़ इलाही चयो आहे त इतिहादनि ॾुखे वक़्त में हुकूमत जो साथ ॾिनो ऐं अपोजिशन जे चंबे मां छॾायो। हुकूमत अजायो इतिहादनि खे अपोजिशन जे कैम्प में न छॾे। हुकूमत वॾा फ़ैसिला करण खां अॻु इतिहादनि खे एतमाद में वठे। खानगढ़ में गौहर पैलेस ते सदर आरिफ अलवी ऐं गवर्नर इमरान इस्माइल जी MPA अली गौहर सां मुलाक़ात। PTI सेनेटर सैफुल्लाह आबड़ो ऐं अरबाब गुलाम रहीम सूदो GDA जा अॻवान मौजूद हुआ। 1 कलाक ताईं जारी मुलाक़ात दौरान सिंध जे मसइलनि ऐं सियासी सूरत-हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। ज़रियनि जो चवणु आहे त मुलाक़ात दौरान पीपल्स पार्टी ख़िलाफ़ PTI जे लॉन्ग मार्च ऐं बल्दियाती चूंडनि बाबति सलाह मशवरा कया विया। सदर ऐं गवर्नर गौहर पैलेस ते मांझानो करण बाद वापसि रवाना। नायब रावलपिंडी जी कराची में वॾी कार्रवाई। कोरंगी जो अॻूणो म्यूनिसिपल कमिश्नर ॿिनि साथियुनि ऐं पुरलुट थियल वॾे ख़ज़ाने सूदो सोघो। नायब अख़्तियारनि जो चवणु आहे त अॻूणे म्यूनिसिपल कमिश्नर मसरूर मेमन, अकाउंट ऑफिसर विकास ऐं ऑडिट ऑफिसर धर्मवीर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। छापे में केतिरनि ई मिलियंस जी TT जूं रसीदूं हथायूं आहिनि। सोनियूं सिरूं, बटन, डॉलर्स, दरहम ऐं रियाल बि हथ कया विया। हथायल रक़म एतिरी आहे जो ॻणण लाइ मशीनरी इस्तेमालु करणी पई। जवाबदारनि तेल जी ख़रीदारी ऐं ॿियनि फंड्स में गोबियूं हुयूं। रिश्वत एवज़ ठीका ॾेई पैसा जाली अकाउंट ज़रिए परॾे मुंतक़िल कया विया। रुड़ी मां अगवा थियल प्रिया कुमारी खे ज़मीन ॻही वई या आसमान खाई वियो। IG सिंह जी मुदाख़लत ऐं मुलाक़ातुनि बावजूदि पुलिस मींगरी खे बाज़ियाब कराइण में नाकाम। IG तरफ़ां सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस वटि पेश कयल रिपोर्ट में नाकामी जो एतिराफ़। रिपोर्ट में चयो वियो आहे त प्रिया जी बाज़ियाबी लाइ छाप हयां पर हथ न आई। जांच में 310 शकी घरनि जी झड़ती वरिती वई ऐं 840 शकी माण्हुनि खां पुछा ॻाछा कई वई। अख़बारुनि में इश्तिहार ॾियण बावजूदि प्रिया जो पतो न पियो। प्रिया जो पतो लॻाईंदड़ खे 50 लख इनाम ॾियण जो फ़ैसिलो। IG सिंध अदालत ॿाहिरां मौजूदु सहाफ़ियुनि जे सवालनि जा जवाब ॾियण बिना वापसि हलियो वियो। मटियारी भरिसां ॻोठ अलादीनो स्थान में हमले दौरान पीउ पुटु मारिजी विया। हथियारबंद सूमार ऐं पुटु सुंदस जींदो मंगवाणो खे क़त्ल करण बाद फ़रार। पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कया। वारसनि जो चवणु आहे त 4 हथियारबंदनि हमलो करे फायरिंग ऐं कुहाड़नि जो वसकारो लाइ ॾिनो। कुझु अर्सो अॻु गुलाब मंगवाणो मारिजी वियो हो, जंहिं जे पलान में पीउ पुट खे क़त्ल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त धुरियूं पाण में सौट आहिनि ऐं वाक़िए जो कारण पुराणो आहे। मुतासिर धुर तरफ़ां केस दाख़िल थियण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। वर्कशॉप भरिसां मंगली थाणे जे हद में गुम ॼणायल नौजवान जो ज़मीन में पूरियल लाश हथ। नौजवान शान अली पहियार जो लाश अस्पताल में पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। वारसनि जो चवणु आहे त शान अली कराची में मज़दूरी कंदो हो। 2 ॾींहं अॻु घुमण लाइ ॻोठ पहुतो हो। कंहिं सां बि दुश्मनी न आहे। नौजवान खे राति जो खंभण बाद क़त्ल कयो वियो आहे। वारसनि तरफ़ां जांच करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो।
दादू में हींअर बदमनी बाहि भरे पिया पुलिस वारा पाण वीचारा परेशान असांखे केरु मारे न वञे सुबुह खां वठी शाम ताणी घटि मां 10 प्रूफ थी वञनि कई किथां मोटरसाइकिलूं फिरी थियूं वञनि किथां दुकानदारनि सां टुटूं थियूं थियनि किथां दुकान ते भॻा था ॾियनि किथां को पुछण वारो न आहे जो रोज़ ॾींहं ॾिठे जो राति जो को बि पाण खे शहरी पाण खे महफ़ूज़ कोन थो सम्झे को बि माण्हू शरीफ़ शहरी रोड ते निकिरण खां पोइ इहो उनखे इहा पतो कोन्हे त मां कहिड़े साइज़ सां मोटंदुसि या न मोटंदुसि दादू ज़िले में बदमनी वधण ते वापारी बिरादरी सरापा एहतजाज बणियल दादू ऐं जोही सूदो ज़िले जे ॿियनि शहरनि में बदमनी ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल दादू में वापारियुनि ऐं दुकानदारनि तरफ़ां पैदल मार्च बाद एसपी चौक ते धरणो रोड ब्लॉक थियण सबबि केतिरनि ई देरि ताईं ट्रैफिक मुअतल रही मुज़ाहिरीन जो चवणु आहे त दादू ज़िले जी पुलिस चोरुनि ऐं फोरुनि जूं साथारी बणिजी वई आहे रोज़ानो फुर ऐं चोरी जूं वारदातूं थियनि थियूं शहरी पंहिंजी जान ऐं माल बचाइण जी गिणती में वठी विया आहिनि वापारियुनि ऐं दुकानदारनि तरफ़ां एसएसपी खे हटाए अमुन बहाल कराइण जो मुतालबो लियारी यूनिवर्सिटी जे वीसी तरफ़ां पीपल्स पार्टी जी औरत एमपीए खे मुबैना तौर हिरासत करण ख़िलाफ़ जांच शुरू सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स खाते तरफ़ां वफ़ाक़ी इदारनि खे बि जांच लाइ चयो वियो आहे एमपीए शाज़िया संघार लियारी यूनिवर्सिटी जे वीसी अख्तर बलोच ते हिरासमेंट जो इल्ज़ाम हयो हो मांझन में टाउन इंतजामिया गडन खिलाफ़ वट पकड़ तेज़ करे छॾी शहरियुनि जी शिकायतुनि ते शुरू थियल मुहिम दौरान 60 खां वधीक गॾा पकड़िया विया शहरियुनि जो चवणु आहे त शहर में 1.5 खां वधीक रोलू गॾा आहिनि बाज़ारुनि ऐं मुख़्तलिफ़ पाड़नि में गॾनि जे आज़ार खां तंग थी विया आहियूं समूरा रोलू गॾ पकड़े ढक में वारण जो मुतालबो अस्सलाम वालेकुम नाज़रीन टाइम न्यूज़ में भली कार मां आहियां शाहिद सियाल हेडलाइंस समानिचूं इते वठूं था शॉर्ट ब्रेक